बेबे अल्लाह अल्लाह अल्लाह। मालिक साईं उन्हनि सां भलाई करे, अल्लाह साईं करे त खेरनि सां वञी मंज़िल ते पहुचनि। मुझे दोहा त असां दिल सां था कयो न, पर अॻियां बि ऋण जो राखास हो। अल्लाह उतां पार करे अॻिते निकिरी वेंदा मुझेरी। भाई ॾुखे मां ॾुखियो रेगिस्तान जो ऋण आहे, उहो पार करण खां पोइ उन्हनि खे वॾनि वॾनि जबलनि जा लक़ब पार करणा पवंदा। उन खां पोइ कुझु ख़ाली झंग ऐं पट आहिनि, उन्हनि खे पार करण थोरो सोलो आहे, पर वारियासा पट पार करण ॾाढो ॾुखियो आहे। महसूस ईअं थींदो त पेर त अॻिते था वञनि, पर विख ॼण पोइते पई थी वञे। मुझेरी छा हू इहो ऋणपट पार करे सघंदा? जॾहिं जॾहिं बि ॾुकार में असां हितां लॾो खयो आहे न, त इहे पंध असांजे वॾनि खां वठी उठनि ते ई लताड़िया आहिनि। ज़िंदगीअ में हिकिड़ो चकर मूं इहो रेगिस्तान पार कयो आहे, पर उहे जवानीअ जा ॾींहं हुया। मूंसां गॾु जोड़ में मुंहिंजा दोस्त बि हुया। ॾींहुं त ॾींहुं हुयो, पर राति में असां सां गॾु चंड जी चांड्रोकी बि हुई। बाक़ी ॾींहं जो उतां पंधु गुज़रण नामुमकिन आहे भाई, नामुमकिन आहे। हुतूं उतां पार करे वञे त पोइ त थी सघे थो त उन सां का भलाई हुजे। बाक़ी मूंखे त लॻे थो त उन्हनि जा लाश बि असांखे हथ कोन ईंदा। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।